बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, पूरी वीडियो खे ॾिसी करे केतिरनि ई दोस्तनि मूंखे व्हाट्सएप ते मैसेजिस कया ऐं हुननि इहा रिक्वेस्ट कई त असां सिंधीअ में किताब लिखी रहिया आहियूं, शाइरी वग़ैरह, या सिंधीअ में असाइनमेंट ठाहींदा आहियूं जंहिंमें पोइट्री ईंदी आहे, शाइरी ईंदी आहे, त उन शाइरी जी सेटिंग जेका आहे उहा असां खां नथी थिए। उन शाइरी जी फॉर्मेट जेको आहे उहा कीअं सेट कयो वञे, उन जूं लाइनूं जेके आहिनि उहे बराबरि कीअं नज़र अचनि ताकी हू सुहिणी थी नज़र अचे। हाणे अॼु मां तव्हांखे शाइरी खे सेट करणु सम्झाईंदुमि त शाइरी जूं लाइनूं जेके आहिनि उहे बराबरि कीअं कजनि। हाणे मां ही 4 लाइनूं शाइरी जूं लिखियूं आहिनि। हिकु शेर लिखियो आहे शाह अब्दुल लतीफ़ भटाई रहमतुल्लाह अलैह जो। हिन खे जस्टिफाई करण लाइ, लाइनूं सभई पाण में बराबरि करण लाइ, हीउ ॾिसो तव्हां, का लाइन पोइ जी ख़तमु थिए, का लाइन अॻिते जी ख़तमु थिए। इन सभिनी लाइन खे बराबरि करण जो मां तव्हांखे तरीक़ो सम्झाईंदुमि। असां पेज लेआउट जे अंदरि ईंदासीं ऐं इन में पेज लेआउट में स्पेसिंग, हिकु इंडेक्स आहे, ॿी स्पेसिंग। हीअ जेका स्पेसिंग आहे, असां इंडेक्स जेका स्पेसिंग आहे, इंडेक्स, इन खे घटि वधि कंदासीं। मिसाल तौर ते असां जेकॾहिं बिफोर मतिलबु खां अॻु, अखर खां अॻु वारी जेका स्पेस आहे उहा जेकॾहिं असां अॻिते आणणु चाहियूं या इन खे हिते ई रखणु चाहियूं, ऐं आफ्टर वारी जेका अखरनि जे अॻियां वारी हितां वारी स्पेस आहे इहा ख़तमु करणु था चाहियूं, असां इहा पोइ कंदासीं थोरो। ऐं तव्हां हीअ ॾिसी रहिया आहियो त हीअ जेको आहे, हीअ लाइन स्पेस जेका अॻिते हेॾे पई हलंदी वञे, ख़तमु पई थींदी वञे, लाइन ईंदी पई वञे। असां मिसाल तौर ते हिनखे हिते था बीहारियूं चैन ते। पहिरीं लाइन जेका हुआ, इन जे आख़िरी में असां कर्सर खे बीहारे करे शिफ्ट ऐं इंटर जो बटन दॿाईंदासीं त असांजी अखर जेके आहिनि, लाइनूं, उहे अखर चैन इंचनि ताईं वधी वेंदा। पर इनखे अखर तमामु डिघा था लॻनि, लाइनूं, स्पेस जेका हुआ उहा तमामु घणी आहे, इन करे थोरो इनखे असां घटि कंदासीं। एतिरो सही आहे। हाणे हिनखे डिलीट जे बटन खे दफ़ो प्रेस कंदासीं, दॿाईंदासीं, वरी हिन लाइन जे आख़िर में अची करे शिफ्ट इंटर जो बटन असां दॿाईंदासीं। इन खां पोइ वरी डिलीट कंदासीं, वरी ईअं ई लाइन जे आख़िर में अची करे शिफ्ट इंटर जो बटन दॿाईंदासीं, वरी डिलीट कंदासीं, वरी ईअं ई बिल्कुलु साॻियो तरीक़ो शिफ्ट इंटर करे असां हेठि ईंदासीं। हाणे ॾिसो असांजूं शाइरी जो जेका उहा केतिरी ख़ूबसूरत लॻी रही आहे। पर जेके हिनखे असां विच ते आणणु चाहियूं, पोइ हितां असां स्पेस वधाए करे ऐं हेॾां स्पेस जेका हुआ उहा घटि कंदासीं, पेज जे हिकु विच ते अची वेंदी ऐं हीअ माशाअल्लाह ख़ूबसूरत लॻी रही आहे। हाणे थोरो मां तव्हांखे अॻिते सम्झाईंदुमि बॉर्डर जे बारे में, त असां बॉर्डर कीअं ॾींदा आहियूं। हीअ बॉर्डर जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। तव्हां हितां जेको बॉर्डर सिलेक्ट करणु चाहियो तव्हां उहो बॉर्डर ॾेई सघो था। ऑल बॉर्डर त सॼे खे बॉर्डर अची वेंदो। नो बॉर्डर, हितां बॉर्डर ख़तमु थी वेंदो। राइट बॉर्डर मतिलबु राइट साइड ते बॉर्डर अची वञे, सॼे पासे ते लेफ्ट बॉर्डर, लेफ्ट साइड ते सिर्फ़ु बॉर्डर अचे। टॉप सिर्फ़ु मथां खां बॉर्डर अचे, बॉटम सिर्फ़ु हेठां खां बॉर्डर अचे। उनखां पोइ बॉर्डर्स एंड शेडिंग ते वेंदासीं। जेकॾहिं असां हिनखे वधीक बॉर्डर ॾियणु चाहियूं, हिन में पेज बॉर्डर आहे ऐं शेडिंग्स आहे। जेकॾहिं पेज बॉर्डर मतिलबु असां सॼे पेज खे बॉर्डर ॾियणु चाहियूं, उतां असां हितां कोई बि बॉर्डर सिलेक्ट करे सघूं था। मिसाल तौर ते असां हीअ बॉर्डर सिलेक्ट कयोसीं, इन जो कलर रखणु चाहियूं त असां उन कलर कोई ॾेई सघूं था। इन खां पोइ इन जी साइज़ केतिरी हुजे, मतिलबु थुल्हो केतिरो हुजे, उहो बि असां हितां लाइनूं सिलेक्ट करे सघूं था। आर्ट, जेकर हुनखे कोई असां आर्ट ॾियणु चाहियूं त हिते असांजूं शिकिलियूं मुख़्तलिफ़ पियूं आहिनि, हितां काई शिकिल बि खणी सघूं था। हीअ ॾिसो तव्हांजो हिते प्रीव्यू ॾेखारे पियो त मतिलबु हीअ शिकिल जेका आहे हीअं बॉर्डर ईंदो। हितां कुझु अप्लाई टू होल डॉक्यूमेंट, सॼे डॉक्यूमेंट खे करे
दिस सेक्शन मां सिर्फ़ु हिन सेक्शन खे करे, सेक्शन फर्स्ट पेज ओनली या सिर्फ़ु पहिरें पेज खे करे, या त सेक्शन ऑल एग्ज़ैक्ट फर्स्ट पेज पहिरें पेज खां सवाइ बाक़ी सॼे सेक्शन खे करे असां होल डॉक्यूमेंट्स था रखूंसि। हिन खां पोइ ओके था कयूंसि। अचो छा थियो, असांजो हिन सॼे डॉक्यूमेंट्स खे मतिलबु सॼे पेज खे ही बॉर्डर अची वियो। दोस्तो अॼु जे प्रोग्राम में तव्हां बॉर्डर ॾियणु ऐं शाइरी खे तरतीब ॾियणु, शाइरी खे तरतीब ॾियणु सिखिया। उमेदु आहे तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे असांजो वीडियो पसंदि अचे थो त तव्हां असांखे कमेंट कयो ऐं असांजे हिन पेज खे ज़रूरु लाइक कयो ऐं हिनखे सब्सक्राइब कयो। इंशाअल्लाह तव्हां ॾे ॿिया वीडियो बि ईंदा रहंदा, ईअं ई असांजो साथ हलंदो रहंदो। उमेदु आहे तव्हांखे असांजो वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो।